लीडर टीवी जे प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे मान वारी वहीदा मैसर। हूअं त मां उनजे ज़ुबान मुंहिंजी हिरियल आहे डॉक्टर वहीदा मैसर चवण ते, पर मुंहिंजी उमेद ख़ुशी बि थींदी त जे उहो PhD करे डॉक्टर बि थी वञे। पर वहीदा मैसर अॼु जंहिं किर्त सां लॻल आहे, अॼु जंहिं कम सां लॻल आहे, अॼु जंहिं ख़फ़े सां लॻल आहे, अॼु जंहिं हवाले सां हू कमु थी करे ज़ेबिस्ट जे टेक्निकल एजुकेशन जे हवाले सां, त असां चाहियूं था त सिंध जा जेके बि नौजवान आहिनि, सिंध जूं जेके बि नियाणियूं आहिनि, सिंध जा जेके बि छोकिरा आहिनि, उहे सभु जो सभु हुनरमंद थियण लाइ घटि में घटि वहीदा मैसर साहिबा ऐं ज़ेबिस्ट जे ज़ेब टेक प्रोग्राम सां लह विचड़ में अचे, उन्हनि मां फ़ाइदो वठनि ऐं उहे जेके हुनर सेखारनि था उहे सभु जो सभु अवां पाण बि सिखो ऐं सिंध खे हिकिड़ो नई सिंध में तब्दील करण जी कोशिशि कयो। पाण अॼु थोरियूं ॻाल्हियूं कयूं था। सभ खां वहीदा मैसर, अस्सलाम वालेकुम। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे ऐं लीडर टीवी सम्झे थी त अवां वटि जेको कुझु आहे उहो असांजे ॾिसंदड़नि ताईं पहुचे, त घटि में घटि सिंध जा छोकिरा ऐं छोकिरियूं, नियाणियूं ऐं जेके मर्द आहिनि, उहे सभु जो सभु हुनरमंद थी सघनि। हुनर जे बारे में असां वटि कई ताना बि आहिनि, कई हू इल्ज़ाम बि आहिनि, असांजे लाइ कई ॻाल्हियूं बि आहिनि त सिंधी माण्हू अहिड़ा, पर तव्हां हाणे असांखे ॿुधायो त तव्हांजे हिन प्रोग्राम जी हिस्ट्री छा आहे, ही आहे कहिड़े मर्ज़ जी दवा? वालेकुम अस्सलाम, थैंक यू तव्हां इनवाइट कयो लीडर टीवी ते। तव्हां ॻाल्हि कई हुनर ऐं हुनरमंदी, ताननि जी बि ॻाल्हि कयो। अॼु ताईं माण्हू हुनखे तानो था सम्झनि ऐं हीअ कहिड़े मर्ज़ जी दवा आहे। मां सम्झां थी त अगरि असां इन शइ खे ईअं खणूं त पोरियत अलाह जो दोस्त आहे, या अञा अंग्रेज़ी में चऊं डिग्निटी ऑफ लेबर। इहे ॿ शयूं जॾहिं सम्झ में ईंदियूं, ऐं अरबी में चवां त अलकासिब हबीबुल्लाह, इहे टे शयूं सम्झ में अची वियूं त तव्हांखे टेक्निकल वोकेशनल एजुकेशन बि सम्झ में ईंदी। जेके वेस्टर्न वर्ल्ड आहे, उहो अमेरिका हुजे, ऑस्ट्रेलिया हुजे, यूरोप हुजे पूरो, या उहे सुधरियल मुल्क पंहिंजे एशिया जा ई, अगरि तव्हांखे उनजी प्लम्बिंग सही थी नज़र अचे, उनजी तव्हांखे बिल्डिंग्स जो ड्रेनेज सिस्टम ठीक थो नज़र अचे, उनजी इलेक्ट्रिशियन जो जेको सिस्टम आहे उहो सही थो नज़र अचे, रोड रस्ता सही था नज़र अचनि, फैक्ट्रियूं हलंदे नज़र अचनि थियूं, त इहो आहे टेक्निकल वोकेशनल एजुकेशन। मतिलबु त तरक़ीअ जो जेको मयार आहे कंहिं बि सुधरियल मुल्क जे लाइ, उहो आहे त उते स्किल्ड वर्कर, हुनरमंद माण्हू केतिरा आहिनि ऐं कहिड़ी लेवल जा आहिनि, इहो कमु असां कयूं था। त ज़ेबिस्ट ज़ेब टेक टेक्निकल वोकेशनल एजुकेशन सिस्टम इंट्रोड्यूस कयो आहे त इलाही पुराणो। इहो कंहिं कयो? हा, इहो बि सुठो सुवालु आहे। जॉब स्किल ट्रेनिंग सेंटर, ज़ेबिस्ट जॉब स्किल ट्रेनिंग सेंटर असां शुरू कयोसीं 2000 में, न्यू मिलेनियम में, 2000 अक्टूबर। नई सदी शुरू थी, नई सदी, अवां बि नओं कमु शुरू कयो। हा, शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा, शी स्टार्टेड एज अ फाउंडिंग चांसलर एंड द चेयरपर्सन ऑफ द ज़ेबिस्ट। छो शुरू कई, तव्हांखे ख़बर हूंदो त 2000 मुशर्रफ जो एरा हुयो ऐं शी वॉज इन एक्ज़ाइल, जलावतन हुई पाण, असांजी ज़ाहिर बॉस हुई। उनखे जॾहिं ख़बर पई त स्पेशली सिंध में, जनरली पाकिस्तान में गवर्नमेंट जॉब्स त बैन आहिनि ई आहिनि, पर जेको प्राइवेट सेक्टर आहे, जेके इंडस्ट्री आहे, जेको कॉर्पोरेट सेक्टर आहे वॾनि शहरनि में, उहो सिंधी नौजवाननि खे जॉब्स नथियूं मिलनि, दरवाज़ा बंदि आहिनि। ऐं अख़बारूं कढी ॾिसो तंहिं ज़माने जूं, ख़ुदकशियूं, आपघात भरियूं पियूं आहिनि। पोइ जॾहिं इहा रिपोर्ट बेनज़ीर साहिबा ताईं पहुती, बोर्ड जी मीटिंग्स थींदियूं हुयूं, त उन पुछो त छा करणु खपे। पोइ उन हिकिड़ी स्टडी कराई, ज़ेबिस्ट कैंपस ई शुरू कई कराची में, जंहिंमें ख़बर पई त असांजा नौजवान ग्रेजुएट्स आहिनि, मास्टर्स आहिनि, इवन PhDs बि आहिनि, पर उन्हनि खे जेकी बेसिक स्किल्स खपनि उहे न आहिनि। कहिड़ियूं न आहिनि? उन्हनि खे कम्युनिकेशन स्किल्स कोन्हनि, कॉन्फिडेंस कोन्हे, प्रेज़ेंटेशन स्किल्स न आहिनि, मार्केटिंग स्किल्स कोन्हनि, अकाउंटिंग, मैनेजमेंट। पोइ असां हिकिड़ो प्रोग्राम डिफाइन कयोसीं। इट वॉज़ ब्यूटिफुल ब्लेंड ऑफ 3 डिफरेंट स्किल्स, जंहिंजो असां नालो स्टार्ट में रखियोसीं डिप्लोमा इन मैनेजमेंट साइंस। कंप्यूटर बि विधोसीं, अंग्रेज़ी बि विधीसीं, मैनेजमेंट शयूं विधियूंसीं। उहो प्रोग्राम शुरू कयोसीं जेके अंडर ग्रेजुएट हुया ऐं ग्रेजुएट, प्री सर्विस, इन सर्विस, सभिनी जे लाइ। प्रोग्राम हलियो, सुठो हलियो। स्टार्ट कयोसीं हैदराबाद मां, तेन वियासीं लाड़काणे ॿिए साल 2001 में, वरी 2002 में असां आयासीं नवाबशाह।
इहो स्टार्ट थियो जॉब स्किल ट्रेनिंग सेंटर जो शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा जॾहिं पाण हुयूं. देन उन जो विजन इहो थियो त बाबा इहो हाणे 3 ज़िलनि जे लाइ त काफ़ी न आहे, वाए इनखे न वधाइजे घणो त सब्सिक्वेंटली थ्रू आउट दी हेडक्वार्टर्स डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स ऑफ द सिंध प्रोविंस एटलीस्ट वी शुड इंट्रोड्यूस दिस प्रोग्राम. उन सिलसिले में पोइ असां वरी कुझु नए मॉडल ते आयासीं. जीअं टंडे मोहम्मद ख़ान में वियासीं त प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट असांखे चयो त छो जो तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़े ज़माने में टंडो मोहम्मद ख़ान जी जेकी फॉर्मल एजुकेशन आहे उहा सॼे डिस्ट्रिक्ट में लीस्ट हुई, लोएस्ट नंबर, मतिलबु स्कूल एजुकेशन लोएस्ट. पोइ उते नवीद कमर साहब जॾहिं हुया तंहिं ज़माने में शायदि मिनिस्टर हुया, हुननि चयो त ऑयल एंड गैस जी जेकी CSR जी मनी आहे उन मां तव्हां असांखे कुझु सपोर्ट कयो. असां पोइ उन्हनि सां गॾु कमु कयोसीं, सब्सिडाइज़ कयोसीं ट्रेनिंग्स खे. उते गुरबत घणी आहे, माण्हुनि जी फीस बिल्कुलु मिनिमम करे छॾीसीं, कुझु फ्री ऑफ कॉस्ट कोर्सिस. पोइ टंडो मोहम्मद ख़ान शुरू थियो. टंडे मोहम्मद ख़ान खां पोइ वरी असां आयासीं ख़ैरपुर मीर्स. देन असां 2012-13 में डिसाइड कयो त हाणे इन स्पान वधाइजे ऐं इहे सिर्फ़ु सॉफ्ट स्किल्स न जेका सिर्फ़ु एजुकेटेड माण्हुनि जे लाइ आहिनि, जेके अंडर ग्रेजुएट आहिनि या ग्रेजुएट आहिनि या इन सर्विस आहिनि या प्री सर्विस आहिनि, हाणे आउट ऑफ स्कूल्स जे लाइ छा कजे. छो जो असांजी मेजॉरिटी हिते जेका आहे यूथ जी उहा त मैट्रिक खां पोइ अॻिते वधे ई कोन थी, प्राइमरी खां पोइ अॻिते वधे ई कोन थी, इवन इंटरमीडिएट खां पोइ छा कनि आख़िर. उन्हनि जे लाइ पोइ असां ज़ैबटेक डायरेक्टोरेट ऑफ ज़ैबटेक अंडर द अम्ब्रेला ऑफ ज़ैबेस्ट शुरू कयोसीं, जंहिंजी हेड ऑफिस कराची में ई आहे. 2013 में हू प्रोग्राम शुरू थियो 2000 में मिलीनियम खां. पोइ असां छा कयो जो हाणे उहो JSTC यानी जॉब स्किल ट्रेनिंग सेंटर इज़ स्टिल पार्ट ऑफ ज़ैबटेक, पर इहो हिकिड़ो कंपोनेंट आहे. हाणे हिन स्पान असांजो वधी वियो. हिन में तव्हांजी कोर्सिस जेके आहिनि, जेके कन्वेंशनल या रवाजी चओ उहे न आहिनि, जीअं आम ब्यूटिशन या स्टिचिंग टेलरिंग. छो जॾहिं हुनर जी ॻाल्हि कंदा आहियूं त असां मोस्टली ज़हन में छाणींदा आहियूं सिलाई मशीन या मेकअप जो बुर्श, त न, इहो न आहे. असां वटि सिस्टम आहे CBTA कॉम्पिटेंसी बेस्ड ट्रेनिंग एंड असेसमेंट, जेको हिकिड़ो पूरी रिसर्च सां जर्मनी ख़ासि करे सपोर्ट कयो आहे, जर्मन गवर्नमेंट पाकिस्तान खे फेडरल लेवल ते, ऐं जेको नेशनल वोकेशनल टेक्निकल ट्रेनिंग कमीशन ऑफ पाकिस्तान जे अंडर वरी NVQF ठहिया आहिनि. माना हाणे असांजे रवाज कल्चर जे बदिरां हाणे अहलियत अची वई. ॾिसो कल्चर न कल्चरल जेको असांजो हुयो त माण्हू या डॉक्टर थिए या इंजीनियर थिए, हाणे पोइ MBA बि थिए थो, चार्टर्ड अकाउंटेंट बि थिए थो, सभु थिए, पर अञा हिन खां अलावा स्किल्स कहिड़ियूं जेके हुन खपनि. हिकु इहो, ॿियो इहो त जेके स्कूल पूरो न करे सघिया, कॉलेज पूरो न करे सघिया, यूनिवर्सिटी पूरी न तालीम करे सघिया, त उन्हनि लाइ छा. छो जो उहे त असांजे हिन सिस्टम जो, हिन समाज जो हिसो आहिनि ऐं वॾो हिसो आहिनि. वॾो हिसो पाकिस्तान त उन्हनि मुल्कनि मां आहे न जिते 60% खां मथे यूथ बल्ज वेठो आहे. हा बिल्कुलु. उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ो प्रोग्राम आहे, गवर्नमेंट जॉब्स केतिरी ॾींदव, या तव्हांजी इंडस्ट्री बि वाइट कॉलर जॉब केतिरी ॾींदी, नथी ॾेई सघे. त पोइ जेको नेशनल वोकेशनल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आहे उन तहत मां इन जी करे थी चवां त हाणे साइंटिफिक वे में वञे थो. इहो रवाजी कोन्हे, इहो हुनर ऐं जेको फ़नी तालीम आहे, इहा हाणे साइंटिफिक वे में आहे. इनखे CBTA चऊं था, कॉम्पिटेंसी बेस्ड ट्रेनिंग एंड असेसमेंट. ईदर यू आर कॉम्पिटेंट और नॉट, या तव्हांखे कमु अचे थो या नथो अचे. या मुंहिंजे घर अगरि प्लम्बर अचो, उनखे को नल चेंज करिणो आहे, कमोड चेंज करणी आहे, या सही करे ॾींदो या न करे ॾींदो, विचों रस्तो ख़राब ई कंदा आहिनि. हा, सो इहो आहे. सो हाणे CBT कॉम्पिटेंसी बेस्ड ट्रेनिंग एंड असेसमेंट, CBT एंड A. यस, ठीकु आहे. हाणे तव्हां जर्मन गवर्नमेंट, फेडरल गवर्नमेंट हिते सिंध गवर्नमेंट जे थ्रू ज़ैबटेक, ठीकु आहे. अव्हांजी सक्सेस स्टोरी छा आहे के अंग अखर ॾेई सघो. हा, अंग अखर त घणा ई आहिनि, पर इन खां सक्सेस स्टोरी मूं चई आहे. जी सक्सेस स्टोरी इहा आहे त हिन प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे त आफ्टर कंप्लीशन ऑफ कोर्स तव्हां कंहिं न कंहिं किरत सां लॻो, कंहिं न कंहिं कम सां लॻो. तंहिंजे करे जेको असां मोड फॉलो कयूं था न, ट्रेनिंग मोड या ट्रेनिंग डिलीवरी, उहा आहे वर्क प्लेस बेस्ड ट्रेनिंग. माना तव्हां जेको सेखारियो था उनजो अवल ई धंधो मौजूदु आहे. बिल्कुलु ईअं था चओ. हा, उहो कीअं था सेखारियूं. अगरि 6 महीने जो कोर्स त 3 महीना उनखे असां वटि पढ़णो पवंदो,
3 महीना उनखे इंडस्ट्री में वञिणो पवंदो ऐं उन इंटर्नशिप पर उहा इंटर्नशिप हीअं हूंदी त 3 महीननि में 3 महीना असांखे गुम न थींदो जो असांखे ख़बर ई न हुजे उहो ट्रेनिंग बेनिफिशरी वियो काॾे नो उन पूरो लॉग ठहंदो आहे। 3 ॾींहं असां वटि वरी बि ईंदो 3 ॾींहं हुते हूंदो मतिलबु उनजी जेको सिखियईं वरी असां वटि जेकी वर्कशॉप्स ऐं लैब्स आहिनि उनजी प्रैक्टिस बि थींदी। उनजे लाइ असां इलाही चैलेंजिस ॾिठा आहिनि छो जो तव्हां ॾिसो था त पाकिस्तान हिकिड़ो अंडर डेवलप्ड कंट्री आहे या थर्ड वर्ल्ड कंट्री चओ आई डोंट नो थर्ड वर्ल्ड आहे अलाए न पर बहरहाल चौथो थियो हा चौथो बि थी सघे थो जहिड़ा हालात आहिनि। चौथे खां 3 में अचण लाइ 3 खां 2 में अचण जे लाइ टेक्निकल वोकेशनल एजुकेशन ॾाढी ज़रूरी आहे। सो उन जे लाइ असां जेको इहो मॉडल शुरू कयो वर्क प्लेस बेस्ड ट्रेनिंग उन में वरी 2-3 ॿिया मॉडल्स आहिनि CVT आहे माना कोऑपरेटिव वोकेशनल ट्रेनिंग कोऑपरेटिव जो मतिलबु इहो हूंदो आहे त 4 महीना बेनिफिशरी तव्हां वटि पढ़े 2 महीना इंडस्ट्री में वञे। ॿियो आहे टीचिंग फैक्ट्री माना फैक्ट्री में ई पढ़े। मां सपोज़ कयो टेक्सटाइल इंडस्ट्री सां ॻाल्हायो त इहे 20 स्टूडेंट्स आहिनि हीअ असांजी ट्रेनर पर तव्हां वटि हिते ई सिखिया थींदी हिते ई कमु कंदो इनखे टीचिंग फैक्ट्री मॉडल हिकिड़ो चइबो आहे। ही नवां मॉडल्स आहिनि हिकिड़ो मां ऑस्ट्रेलिया मां सिखी आयसि हिकिड़ो असां जर्मनी खे फॉलो था कयूं छो जर्मन असांजो पार्टनर आहे हिते फेडरल लेवल ते फेडरल गवर्नमेंट लेवल ते ऐं ज़ाहिर आहे प्रोविंशियल जेके स्टेट आहिनि जे टेवटास आहिनि सिंध जो त स्टेट आहे बाक़ी जेके प्रोविंसिस आहिनि उहे टेवटास आहिनि उन्हनि खे गॾु खणी हलणो आहे राइट। हीअ जेकी ट्रेनिंग आहे थोरी एक्सपेंसिव आहे ऐं असां सम्झूं था त हिन वक़्तु पाकिस्तान जी जेकी पॉवर्टी लेवल आहे या माण्हुनि जी जेकी ख़रीद जी ताक़त आहे उहा एतिरी कोन्हे जो हीअ एजुकेशन बर्दाश्त करे सघे। उन जे लाइ फेडरल गवर्नमेंट ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट स्पॉन्सर्स कया आहिनि प्रोग्राम्स असांजे मदद सां कुझु ॿियनि सुठनि इदारनि सां मतिलबु फ्री ऑफ कास्ट। मां हिते कटियां थो मुंहिंजी छोकिरियुनि ऐं छोकिरनि जे लाइ फ़ाइदे जी ॻाल्हि हाणे आई आहे मिसाल हू अवाम फ़ाइदो कहिड़ो वठी सघंदा हाणे तव्हां हुननि खे ॿुधायो त हू हिकु राब्तो कंहिंसां कनि नंबर 1 नंबर 2 कोर्स जेके सेखारियो था उन्हनि जी विचूर ऐं सॼो डिटेल किथां हासिलु कनि 2 ख़र्चु उन्हनि जो केतिरो थो अचे 3 अवां जॾहिं उन्हनि खे पढ़ायो था त उन्हनि खे को वज़ीफ़ो था ॾियो या न। हा घणा ई सुवाल गॾु कया अथव पर जेको सक्सेस स्टोरी जो पहिरियों सुवाल हो न त मां चवां थी पूरो प्रोग्राम ई सक्सेस आहे इन करे मां कहिड़ियूं तव्हांखे स्टोरीज़ ॿुधायां उहो सुवाल पहिरियों पूरो कयां। पहिरियों उन में छा आहे त तव्हांजे 2 मॉडल आहिनि हिकिड़ो त सेल्फ एम्प्लॉयमेंट ॿियो एम्प्लॉयमेंट मतिलबु असां सपोज़ कयो 20 स्टूडेंट्स HAVC हीटिंग वेंटिलेशन एंड रेफ्रिजरेशन में खयां ऐं लेवल 4 खईं। हाणे लेवल 4 छा आहे इंडस्ट्री जी आहे इहो घर जो स्पिल्ट ऐं घर जी विंडो AC जे लाइ न आहे इहो इंडस्ट्री जो जेको सेंट्रलाइज़्ड AC आहे AC रेफ्रिजरेशन ऐं वेंटिलेशन सिस्टम खे ॾिसणु आहे। हाणे ज़ाहिर आहे तव्हां 20 बेनिफिशरीज़ जेके हिकिड़े चैप्टर में खयां उहो 20 पहिरियां तव्हां उन जे लाइ इंडस्ट्री कमु धंधो ॻोल्हींदव उन्हनि सां MOCs साइन कंदव यानी मेमोरेंडम ऑफ कोलैबोरेशन और कोऑर्डिनेशन उहो को लीगल बाइंडिंग कोन्हे इंडस्ट्री जी पर असां उन्हनि खे इहो सम्झाइण में अञा ताईं त कामयाबु थिया आहियूं कोशिशूं जारी आहिनि अञा बि त ही स्किल्ड वर्कर तव्हांखे मल्टीप्लाए कंदो प्रोडक्ट जेकी तव्हांजी आहे। ज़ाहिर आहे जॾहिं हिकिड़ी इंडस्ट्री में माण्हू ईंदो आहे जेको उस्ताद शागिर्द वारे सिस्टम में त उन में त साल लॻनि था ऐं उहो हुननि जो जनरेशन टू जनरेशन उहो इल्मु या हुनुरु या धंधो उहो हिकु हंधि खां ॿिए हंधि ट्रांसफ़र थींदो आहे। हिते इहो त ज़रूरी कोन्हे त जेको कारपेंटर जे घर में कारपेंटर आहे त उहो छोकिरो कारपेंटर ई थिए न उहो में बि हीटिंग वेंटिलेशन थी वञे में बि वेल्डिंग में हलियो वञे में बि स्मॉल स्केल एंटरप्राइज़ में हलियो वञे या ॿिया कई ट्रेड्स आहिनि त 100% इहे सक्सेस स्टोरीज़ आहिनि। एक्सपेंसिव जी तव्हांजी ॻाल्हि कई त हा इहो आहे छो एक्सपेंसिव आहे स्कूल खां बि एक्सपेंसिव प्रोग्राम आहे इन जे करे जो हिते हर जेको मॉड्यूल आहे उन जे लाइ तव्हांखे कंज़्यूमेबल ॾियणो थो पए। अगरि मां वेल्डिंग थी सेखारियां ऐं वेल्डिंग कहिड़ी वेल्डिंग में बि गैस वेल्डिंग आहे आर्क वेल्डिंग आहे मतिलबु इंडस्ट्रियलिस्ट टाइप जेकी वेल्डिंग आहे या तव्हांजी नंढा घर जा जेके कम हूंदा आहिनि उनजी वेल्डिंग आहे त हाणे लेवल वाइज़ आहे जेतिरी लेवल ओतिरो एक्सपेंसिव इहो कोर्स आहे। हिकिड़ो इहो वरी जॾहिं तव्हांजी असेसमेंट थिए थी उहा बि असेसमेंट को आम ट्रेनर कोन थो करे मार्केट जा जेके मार्केट में वेठा आहिनि तव्हांखे उन्हनि सां कॉन्टेक्ट करिणो पवंदो आहे उहे असेसर हूंदा आहिनि। ॿियो त जेको हीअ मां तव्हांखे CBT सिस्टम सम्झायां थी इन में जेको ट्रेनर आहे उहो आम ट्रेनर न आहे उहो नेशनल क्वालिफाई करे ईंदो नेशनल जेकी असेसमेंट जा जेके कोर्सिस आहिनि ऐं जेके असेसमेंट जा टूल्स आहिनि जे TLM असां चऊं था ट्रेनिंग लर्निंग मटीरियल उन सॼे खां वाक़िफ़ियत हुजे मतिलबु इहे ज़ेबटेक में मौजूदु हुजनि था या ॿाहिरां बि वठो था। जॾहिं शुरू कयोसीं त ऑफकोर्स न हुया पोइ जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त असां इहो जेको मॉडल खयो आहे उहो जर्मनी ऑस्ट्रेलियन मॉडल खयो आहे
त उन तहत इन्हनि जी कैपेसिटी डेवलपमेंट करणी पई। हिकिड़ो अगरि मूं माण्हू मार्केट मां हायर कयो, फॉर एग्ज़ाम्पल वेल्डिंग पढ़ाइणी आहे, हाणे वेल्डिंग त करणु सुठी थी अचे पर पढ़ाइणु कोन थो अचे, त इन जे करे उनजी कैपेसिटी डेवलपमेंट मूंखे कराइणी पई। उन जूं ट्रेनिंग्स जेके साइंटिफिक वे में तयारु थियल आहिनि मॉड्यूल्स जेके जर्मन्स पाण कया आहिनि, त उन्हनि जे तहत असां ट्रेंड कयासीं। हाणे जेके मुंहिंजा नेशनल असेसर आहिनि जेके ज़ैप्टेक जा, इहे पूरे पाकिस्तान जे लाइ वेलिड आहिनि, त किथे चाहे उहो गिलगित बल्तिस्तान हुजे, KP हुजे, बलूचिस्तान, पंजाब, अगरि उन इन्विटेशन मिलंदी वञी असेसमेंट आउटसोर्स थी सघनि था, बिल्कुलु थींदा। अहिड़े नमूने ॿियनि शहरनि जा, ॿियनि सूबनि जा बि असां वटि अचनि था। हीउ प्रोग्राम अहिड़ो आहे त इन में इहो न आहे त अॼु मुंहिंजा 10 ट्रेंड माण्हू या ट्रेनर्स हुया, उन्हनि खे थोरी सैलरी वधीक मिली, ॿिए हंधि विया, इट्स ओके। छो फॉर मी वाई इट इज़ ओके, छो जो वरी बि कंहिं न कंहिं हंधि असांजी सोसाइटी में कमु था कनि, ॿिए इदारे जा छॾे क्वालिफाइड ट्रेंड ट्रेनर्स मूं वटि आया, इट्स ओके। उहे बि हिते ई सर्विस ॾियनि था, इन ई कम्यूनिटी जे लाइ ॾियनि था, छो जो इहो शुरू में चैलेंज हुयो त मां जो हिननि ते हेॾो ख़र्चु कयां, हलिया वञनि, त पोइ इहा मूंखे ॻाल्हि सम्झ में आई, इट्स ओके। उहे वञी कमु कंदा आहिनि, छा कंदा, उहो ई कमु कंदा न जेको सिखिया आहिनि, जेको सेखारनि था। त पोइ उते बि अॼु मुंहिंजो इदारो न सही पर ॿियो, लेकिन पूल इन में ईंदो, फिरी फिरी हिते ई ईंदो। सो दैट्स वाई आई एम नाउ सेटिस्फाइड कि ओके इहो ज़बरदस्त असांजी टेक्निक आहे ऐं ॾाढी सक्सेसफुल आहे। अवां लीडर टीवी खे असांजे कैमरा खे साम्हूं ॾिसी तव्हां सवेर छो न ॿुधायो, मां त काॾे न न इहो त ठीकु थियो, हिते ॾिसणु खपे। अवां लीडर टीवी खे साम्हूं ॾिसी अवां माण्हुनि खे ॿुधायो त हुनर कहिड़ा कहिड़ा अवां वटि थी सघनि था ऐं उन्हनि लाइ राब्तो कंहिंसां कजे। इहे तव्हांजा सवाल, छो जो तव्हां सवाल ॾाढा था पुछो न, ईमेल मां इन करे थो पुछां त मां त चाहियां थो घणे में घणी ॼाण मिले असांजे माण्हुनि खे। उहे तव्हां पुछो, मां चुप कयो, ॾिसो मां चुप, तव्हां सवाल पुछो, सवाल बाए सवाल पुछो। चलो सवाल दर माण्हू असां राब्तो कीअं कनि? माण्हू असां सां राब्तो करे सघंदा। असां हिन वक़्तु 7 ज़िलनि में जेके असांजे परमनेंट चैप्टर्स मौजूदु आहिनि, स्टेट ऑफ आर्ट इदारा जंहिंखे चइजे, हितां खां त शुरू कयूं कराची खां। त कराची मां तव्हां निकिरंदव त पहिरियों तव्हां जीअं ई धाबे जी क्रॉस कंदव त घारो में तव्हांखे ज़ैप्टेक टेक्निकल एंड वोकेशनल एजुकेशन मिलंदो, जेको 8 एकड़नि ते ठहियलु आहे। पर इहो असांजो वॾो प्रोजेक्ट आहे, इहो 200 एकड़नि ते मुश्तमिल असांजी लैंड आहे, जिते अॻिते हली असांखे छोकिरियुनि ऐं छोकिरनि जे लाइ हॉस्टल्स ठाहिणा आहिनि। मे बी असां बलूचिस्तान खे बि सुभाणे सर्व कयूं, या असांजी उत्तरादी सद बि हिते अचे, अगरि असांखे बिन कासिम पोर्ट ऐं सीपेक खे एड्रेस करिणो आहे। हीअ प्योरली इन शइ जे लाइ आहे त जॾहिं सुभाणे सीपेक जो इहो रस्तो थिए थो त असां वटि हुनरमंद नौजवान, मां विच में कटिया, माना ही आलमी ज़ैप्टेक थी सघे थी। ही आलमी बिल्कुलु थी सघे थो। फ़िलहाल त असां नेशनल ॾे वञूं था, सूबाई आहे, नेशनल ॾे वेंदासीं, आलमी ॾे बिल्कुलु वेंदासीं, छो न वेंदासीं। वी हैव दैट कैपेबिलिटी। न मां पोर्ट जी ॻाल्हि कई, इन करे पहुचयो। एग्ज़ैक्टली, हिकिड़ो इहो। ॿियो तव्हां हितां निकिरी वञो, तव्हांखे पोइ मिलंदो हैदराबाद में असां आहियूं। उतां तव्हां अॻिते हलिया वञो त तव्हांखे अगरि रिवर जे हिन पासे ॾे वेंदव, 2 आहिनि न, हिकिड़ो नेशनल हाईवे ऐं ॿियो सुपर हाईवे। त हिकिड़ो सेवण वारे पासे, ॿियो इंडस हाईवे, इंडस वारे पासे तव्हांखे सेवण मिलंदो, जामशोरे डिस्ट्रिक्ट में सेवण में तव्हांखे मिलंदो। वरी होॾां बि वेंदव सुपर हाईवे वारे पासे, नेशनल हाईवे, ओके, तव्हांखे नवाबशाह मिलंदो। वरी तव्हां अॻिते हलाए वेंदव तव्हांखे लाड़काणो मिलंदो, लाड़काणे खां पोइ हेॾां ईंदव तव्हांखे हैरपुर मीर्स मिलंदो, ऐं जेको सो हैदराबाद खां हिन पासे टंडो मोहम्मद ख़ान मिलंदो। दीज़ आर द 7 चैप्टर्स एस्टेब्लिश स्टेट ऑफ आर्ट, ऑल द लैब्स एंड वर्कशॉप्स। इन खां अलावा असां वरी कंदा आहियूं प्रोजेक्ट बेस्ड। मिसाल तौरु हिन वक़्तु असांजा हिकिड़ा डिफरेंट जेके स्पॉन्सर्स आहिनि या पार्टनर्स आहिनि जिन सां असां कयूं था, उहे 4 ज़िला आहिनि, जीअं कंबर शहदाद कोट आहे, जामशोरो आहे, दादू आहे, लाड़काणो आहे। इहे वरी प्रोजेक्ट बेस्ड आहिनि, एट द डोर स्टेप्स ऑफ द कम्यूनिटी। माना जेके असांजा अंडर द पॉवर्टी लाइन माण्हू आहिनि ऐं अडल्ट्स, यानी उन्हनि जी एज 16 to 35 हुजे, ॻोठ जी लेवल ते मोबिलाइज़ कंदा आहियूं असां शयुनि खे, ऐं हिकिड़ा मोबाइल सेंटर्स ठाहियूं था। उन ॻोठ में 3 महीननि जी ट्रेनिंग थी, कमु थियो, वरी उन तव्हां पैक कयो, खणी आयो। इहो इन में अञा इम्प्रूवमेंट जी ख़ैर गुंजाइश आहे, ऐं इहा एतिरो काफ़ी न आहे जो उन्हनि खे 3 या 2 महीने जी ट्रेनिंग मिली, वरी उन लेवल 2 शुरू थींदी। पर छो जो अञा माण्हू असांजे सेंसिटाइज़ न थिया आहिनि, इन शइ जी अहमियत खे अञा सम्झनि कोन था। उहे अञा ताईं सम्झनि था त असां वॾेरे नंढेरे जी ओताक तां या ॿधी छोड़ी कराइण या जेकी चौकीदारी ऐं पटे वाली वरितीसीं त इनफ थियो। त अञा टाइम लॻंदो उन्हनि खे इहो सम्झण में त वाट इज़ द डिग्निटी ऑफ लेबर, पोरियत जी अज़मत आहे, या अलकासिब हबीबुल्ला छा आहे, ऐं पंहिंजे पैसे जो मज़ो छा आहे।
इहो सम्झ में ऐं माण्हू पंहिंजो नौकर पाण हुजे त उनजो मज़ो न कहिड़ो सिर्फ़ु पंहिंजो नौकर हुजे, 2 नौकर रखे, नौकर रखे 2 नौकर पंहिंजा 3, 4, 5 तव्हां एम्प्लॉयमेंट करे सघो था। सो फोकस इन ते आहे, छो जो ॾिसो त पूरी दुनिया ॾिसो अवां सां राब्तो कीअं कनि माण्हू? हा, राब्तो असांजी वेबसाइट बि आहे ऐं हीअ जेके इदारा मां ॿुधाया उते फुल फ्लेज एडमिशन एग्ज़ामिनेशन ऑफिसिस आहिनि, उते मिली सघो था। ऐं मुंहिंजो जेको डायरेक्टोरेट आहे उहो कराची में आहे, तव्हांखे ख़बर आहे, तव्हां ऑफिस विज़िट कई आहे त www.szab.zabist हा वरी ॿुधाए देश देश मां कार्ड खणी त हणी छॾिया हा उहो मूंखे ॾिजो त मां हिते हा त बसि उहा zabest.edu.pk असांजी वेबसाइट आहे, उते वञो तव्हां, या उते असांजी info@zaptech.edu.pk असांजी ईमेल ID आहे। जंहिं क़िस्म जी इंफॉर्मेशन तव्हांखे वठणी आहे तव्हां असांखे ईमेल कयो, असां डेडिकेटेड माण्हू आहे जेको हिननि क्यूरीज़ खे एड्रेस करे थो। असां इंस्टाग्राम ते तव्हांखे ज़ैपटेक जे नाले सां मिली वेंदासीं, असां तव्हांखे फेसबुक ते ज़ैपटेक जे नाले सां मिली वेंदासीं, असां तव्हांखे ट्विटर ते ज़ैपटेक जे नाले सां मिली वेंदासीं। ॿियो न त इवन मुंहिंजे सोशल मीडिया अकाउंट ते अगरि तव्हां कुझु लिखो त मां बि तव्हांखे उते राउट करे छॾींदसि, तव्हांखे लिंक करे छॾींदसि, एटलीस्ट रीडायरेक्ट कंदमि जेके टेक्नोलॉजिकल टर्म में आहे। हा जी ठीकु आहे। हिकिड़ो कमु कयो, पोइ ही त अव्हां जा ॿिया ऑफिसर जेके ॻाल्हि पेश करे सघनि, लीडर टीवी ते हिकिड़ी महिरबानी कयो। हूअं त मीडिया महिरबानी कंदी आहे ॿियनि ते, पर ही तव्हां महिरबानी था कयूं, हक़ीक़त में वॾो कमु आहे, वॾो कमु आहे। इन करे मां चवां थो त इहा महिरबानी करे अव्हां के बि फोकल पर्सन हुजनि, के बि ॼाणू माण्हू हुजनि, हफ़्ते 10 ॾींहं 15 ॾींहं हिकु सब्जेक्ट ते, अॼु त सरसरी तव्हां असांखे ॿुधायो आहे, हिकु सब्जेक्ट ते, मिसाल हिकिड़ी ब्यूटिशियन थियणु थी चाहे, मूंखे उन ते 10 मिंट को बि माण्हू अची ॿुधाए। बिल्कुलु, इहे असां वटि जेके नेशनल असेसर्स ऐं नेशनल क्वालिफाइड ट्रेनर्स आहिनि उहे अची ॿुधाए बि सघनि था। ऐं ॿियो ॾिसो, मां इहो चाहींदसि त मां त ख़ैर एज़ अ डायरेक्टर थी कमु थी कयां, हिन डायरेक्टोरेट खे लुक आफ्टर थी कयां सॼे खे, पर जेके असांजा चैप्टर्स आहिनि उन्हनि में प्रिंसिपल्स आहिनि फुल फ्लेज, जंहिंजो माने डेडिकेटेड प्रिंसिपल्स। इन खां अलावा जेके डिफरेंट प्रोजेक्ट्स हलनि था, प्रोजेक्ट मैनेजर्स आहिनि ऐं उहे पंहिंजे फील्ड में तमामु घणा माहिर आहिनि, मूंखां वधीक सुठो ॻाल्हाए सघनि था। मां त ऑफकोर्स तव्हांखे ओवरऑल ॿुधायां थी, पर हू ॻाल्हाए सघनि था। ऐं जेको ज़ैपटेक कमु करे थो टेक्निकल वोकेशनल एजुकेशन ते, इहा नीड जेकी आहे पाकिस्तान जी पहिरें ॾींहं खां आहे, पर अनफॉर्चुनेटली एड्रेस न कयो वियो जंहिं नमूने कयो वञणु खपे। हा, तव्हां वटि इंटर्नशिप जा लॉस ठहिया पिया आहिनि, मतिलबु तव्हांजो आइन बि चवे थो, तव्हांजो कानून बि चए थो, पर इंडस्ट्री बि बाउंड पाण ई फील नथी करे। मां सम्झां थी उन जा बि सबब आहिनि, इंडस्ट्री खे कहिड़ो इंसेंटिव मिले। हाणे अगरि इन्हनि शयुनि खे सपोर्ट करे थी इंडस्ट्री या प्राइवेट सेक्टर, त उन्हनि जे लाइ के टैक्स बेनिफिट हुअणु खपनि, या उन्हनि खे सहूलियत सां कर्ज़ मिलणु खपनि। मथे जो सूर कहिड़ो आहे आख़िर जो कनि? हालांकि आहे, ॾिसो भले इहे फ़ाइदा न बि मिलनि, हाणे अगरि मैच्योर इंडस्ट्री एतिरी हुजे त उनखे सम्झे त अल्टीमेटली बेनिफिशरी हिन सॼे टेक्निकल वोकेशनल एजुकेशन जो मेन इंडस्ट्री आहे। हा, सोसाइटी बि आहे। फॉर एग्ज़ाम्पल असांजे घरनि में छा AC न आहे, जनरेटर न आहे, फ्रिज न आहे। मुंहिंजी नज़र में इवन ही तव्हांजो स्टूडियो बे टीवेट खां सवा कुझु कोन्हे। तव्हांखे छा टेक्निकल माण्हू न खपनि? बिल्कुलु टेक्निकल माण्हू सम्झंदा आहिनि, जी सवेर ॿुधायो न, त को मशीन सिलाई हलाइणी आहे या ब्यूटिशियन कोर्स करिणो आहे। ब्यूटिशियन में बि हिकिड़ी पूरी इंडस्ट्री आहे, उन में तव्हांजी हेयर स्टाइलिंग अलॻि आहे, स्किन अलॻि आहे, मेकअप अलॻि आहे, ब्राइडल मेकअप अलॻि आहे, पार्टी मेकअप अलॻि आहे, तव्हांजो इवन इंटरव्यू जे लाइ जॾहिं तव्हां वञो था त उहे शयूं अलॻि आहिनि। ऐं इहा हिकिड़ी पूरी साइंस आहे, ऐं हिकिड़े ॾींहं जी न आहे, इन जा बि लेवल्स आहिनि, ऐं इहे लेवल्स एतिरियूं आहिनि। हाणे असां ग्रेजुअली इनखे डिप्लोमा में खणी ईंदासीं, डिप्लोमा खां पोइ ग्रेजुएशन में ईंदा, इवन अप टू PhD। तव्हां अगरि सिटी एंड गिल्ड्स जो नालो ॿुधो हुजे, सिटी एंड गिल्ड्स लंडन, उहा बि टेक्निकल वोकेशनल एजुकेशन जी हिकिड़ी अवॉर्डिंग बॉडी आहे, जंहिंखे असां चवंदा आहियूं क्वालिफिकेशन अवॉर्डिंग बॉडीज़, QABs। जीअं पाकिस्तान में या सिंध में आहे SBT आहे, सिंध बोर्ड ऑफ टेक्निकल एजुकेशन, या TTB आहे, ट्रेड टेस्टिंग बोर्ड, या तव्हांजो स्टेव्ट आहे। अहिड़े नमूने वरी इंटरनेशनल बॉडीज़ आहिनि जेके वरी उन मयार खे ॾिसंदे तव्हांजे इदारे खे उन सां गॾु एक्रीडिएट कंदियूं आहिनि। त इहा बि मां तव्हांखे गॾोगॾु ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त ज़ैपटेक रूरल सिंध में स्पेशली, ऐं ज़ाहिर ओवरऑल सिंध जी ॻाल्हि थी कयां त असांजा 4 चैप्टर्स हिन वक़्तु ताईं
जेको आहे एक्रीडेटेड आहिनि सिटी एंड गिल्ड्स लंडन सां. अगरि तव्हां उन में पाण खे रजिस्टर करणु था चाहियो त तव्हांखे जेकी सर्टिफिकेट मिलंदो आफ्टर देयर असेसमेंट ऐं उनजी असेसमेंट बि उहे कंदा, उन पंहिंजा मयार जीअं लॉ जा मुख़्तलिफ़ कॉलेजिस आहिनि, माण्हू पढ़े त हिते पर हाणे उन में अगेन कोर्स. हाणे मां जॾहिं कंहिं स्पॉन्सर सां ॻाल्हायां थी या कंहिं फिलंथ्रोपिस्ट सां ॻाल्हायां थी या कंहिं मुखैर हज़रात सां ॻाल्हायां थी, बाबा हे कंहिंखे तव्हां सपोर्ट कयो कन्वेंशनल न CBTA वर्क प्लेस बेस्ड ट्रेनिंग में. ऐं अगरि अञा बि तव्हां हिन में खणी था अचो पंहिंजो सिटी एंड गिल्ड्स में, त पोइ हू थोरा रिलेक्टेंट आहिनि. जीअं मां अर्ज़ु कयो न त हीअ क्वालिफिकेशन हूअं बि थोरी महांगी इन जे करे जो तव्हांखे कंज़्यूमेबल ॾियणा था पवनि. पर असां अञा हिकिड़ो क़दम अॻिते वधिया आहियूं. असां इहो क़दम कीअं वधायो आहे? हाणे फॉर एक्ज़ाम्पल अगरि तव्हां वेल्डर या AC रेफ्रिजरेशन या इलेक्ट्रिशियन जी ट्रेनिंग ॾिनी आहे त उनखां पोइ छा करे? नौकरियूं त अवेलेबल कोन्हनि, एतिरी इंडस्ट्री पंहिंजे मुल्क में कोन्हे, असांजे शहर बि वॾा न आहिनि, त उन्हनि खे टूल किट्स ॾियूं था. टूल किट्स ॾियण जो मतिलबु इहो आहे त एटलीस्ट हुनखे पंहिंजो जेको टूल किट आहे ॿियो न त भला हर घर में वञी, मां जंहिं बि शहर में थी रहां, ॻोठ में थी रहां, टाउन में थी रहां, ज़रूरु जनरेटर ख़राबु थींदो, ज़रूरु ट्यूबलाइट ख़राबु थींदी, पखो ख़राबु थींदो, त तव्हां वञी पंहिंजी कमु शुरू करे सघो था. सेल्फ एम्प्लॉयमेंट इनखे या स्टार्टअप चओ. त इहो असां शुरू कयो आहे त बेसिक टूल किट्स ॾियूं त जीअं पंहिंजो कमु शुरू करे सघनि. नंढे पैमाने जा औज़ार. हाणे जेकर मां HAVC लेवल 4 जी ॻाल्हि कयां इंडस्ट्रियल, त उहा ॾुखियो आहे. हाणे उहो किथां आणे ॾींदसि? उनजे लाइ असांखे सपोर्ट जी ज़रूरत आहे सख़्तु. हिते मिसकनसेप्शन बि ॾाढी आहे. माण्हू सम्झनि था त हीअ जेके ट्रेनिंग्स आहिनि या इदारे में हेॾा माण्हू आहिनि, हेॾो सभु कुझु आहे, त वॾी का त सरप्लसिस हूंदा अमाउंट. ईअं न आहे. इन जे लाइ असां तगो दो कंदा आहियूं, स्ट्रगल कंदा आहियूं, महिनत कंदा आहियूं त असांजे जेको नवाब शाह आहे या लाड़काणो आहे या टन्नू मोहम्मद ख़ान आहे या ख़ैरपुर, उन जे नौजवाननि जे लाइ कहिड़ी कंपनी सां ॻाल्हायूं, कहिड़ी इंडस्ट्री सां ॻाल्हायूं, कहिड़े स्पॉन्सर सां ॻाल्हायूं जो हीअ कोर्सिस स्पॉन्सर करे ऐं असां हिननि खे मुफ़्त में उहा तालीम ॾियूं. हा, गवर्नमेंट ॾिए थी पई इहे प्रोग्राम्स नेशनल लेवल ते ऐं प्रोविंशियल लेवल ते, पर उन में इलाही चैलेंजिस आहिनि. उन्हनि जी सिलेक्शन जा मसइला घणा आहिनि, उन्हनि जा जेके सो स्टाइपेंड ॾियणु. सवेर सां सवालु पुछो त छा उनखे वज़ीफ़ो मिले थो? हा, कुझु प्रोग्राम्स असांजा ईअं आहिनि जंहिंमें वज़ीफ़ो मिले थो. छाजी मद में? ट्रांसपोर्टेशन जी में. छाजे लाइ? त ॾिसो, हू त सिखिया था वठणु अचनि न, त पघार छाजी ॾियूं? सिखी वेंदा, ऑटोमेटिकली पघार शुरू थी वेंदी. हीअ जेको स्टाइपेंड मिले थो 3000 खां 4000, इहो आहे ख़ासि करे छोकिरनि जे लाइ. मिले त छोकिरनि खे बि थो, ख़ासि करे छोकिरनि खे. त जीअं अगरि हुनजो भाउ या हुनजो फादर, पीउ, वालिद साहब या को मिट माइट हुनखे बाइक ते नथो वठी अची सघे, तव्हांखे ख़बर आहे स्कूटर ते वठी अचण में हुनखे रक्षा में अचनि थियूं त हुन वटि पैसा न आहिनि, त एटलीस्ट हुनखे ट्रांसपोर्टेशन अलाउंस इनखे असां स्टाइपेंड चऊं. उहो 4 जमा था करायूं. कोशिशि इहा हूंदी आहे त हर प्रोजेक्ट में हिकिड़ो त टूल किट ॾियारियूं प्लस इहो स्टाइपेंड ॾियारियूं, ताकी जीअं हुननि जो उहो इंट्रस्ट, उन्हनि जी दिलचस्पी इन प्रोग्राम में बहाल रहे. ऐं अगरि इहो अहिड़ो चैलेंज आहे, अगरि उनजे अचु वञ जो भाड़े किराए जो चैलेंज आहे, त इहो रिमूव थी वञे. जेकॾहिं हुनजो कोर्स पूरो थी वियो, हाणे पैसा न आहिनि, हा हाणे असां इहो कोशिशि कयूं था हिन दफ़े त इन्हनि खे माइक्रो फाइनेंसिंग, क्रेडिट, जेके स्मॉल लोन्स थियनि था, इन्हनि सां बि कनेक्ट करायूं. अहिड़ा की असां MOUs ऐं MOCs साइन कयूं अहिड़े नंढनि बैंक सां. त हीअ शुरूआत आहे. हीअ जेको CBTA असां शुरू कयो आहे 2017 खां शुरू कयो आहे. हूअं त हीअ हले पियो 2000 खां. जॉब स्किल ट्रेनिंग सेंटर, हुन में सॉफ्ट स्किल्स ऐं सभु शयूं सोफिस्टिकेटेड. इवन बैंकर्स बि असांजे स्टूडेंट रहिया आहिनि, त डॉक्टर्स बि रहिया आहिनि, MS लेवल ताईं. मतिलबु मूं वटि स्टूडेंट ईअं बि रहियो त फादर MS आहे, पुटु इंजीनियरिंग पढ़े थो, ॿई स्टूडेंट आहिनि. हिकिड़े खे मैनेजमेंट जो कोर्स सिखणो हो ऐं ॿिए खे जेको आहे सो प्रेज़ेंटेशन स्किल सिखणी हुई, IT जो कोर्स. मूं वटि त DO हिकिड़ी मदर आहे, बाप बड़ा या बेटा छा थियो? ॿई हिक ॿिए खां वधीक आहे. असां वटि किसो इहो त माउ ऐं पीउ बि गॾु पढ़ियूं आहिनि हिकिड़ी क्लास में, पीउ पुट बि पढ़िया आहिनि, माउ ऐं पुट बि पढ़िया आहिनि, भेणियूं बि आहिनि, त ॿाहिरि मतिलबु मूं वटि इलाही किसा आहिनि अदरवाइज़ ॿुधाइण जे लाइ. हा, उहे बि एग्ज़ैक्टली. डॉक्टर इक़बाल शेख अगरि किथे ॿुधंदो हुजे, तमामु बहितरीनु डॉक्टर आहे. हुयो हिते नवाबशाह में, हाणे कराची शिफ्ट थियो आहे. उनजी मिसिस बि हुनसां गॾु हूंदी हुई कोर्स में. ऐं इहो मूंखे यादि आहे त इलाही पुराणी ॻाल्हि आहे. मूंखे चवंदा वहीदा इधर आओ, मुझे यहाँ मसला है. त माण्हू चवंदासीं वहीदा छो थी चई, ये हमारी मैडम है. त हू चवंदी हाँ होगी मुझसे छोटी है. So I really enjoyed that time too. So I started my career as a faculty. मां पढ़ाइणु शुरू कयो IT.
तव्हांखे को एॾो वॾो वाक़ियो जंहिं तव्हांखे हिकिड़े दफ़े चयो हुजे त हींअर त मां सॼी दुनिया फ़तेह करे सघां थी? एॾो वॾो वाक़ियो जो दुनिया त असां रोज़ ई फ़तेह कंदा आहियूं। अगरि हिकु स्टूडेंट बि कामयाबु थी पंहिंजो कमु शुरू थो करे ऐं किथां न किथां मूंखे ख़बर पइजी थी वञे त मूंखे लॻंदो आहे मां त घणो कुझु करे सघंदी। हिकिड़ी छोकिरी आहे नवाबशाह में, उहा स्कूटी ते आई नवाबशाह जहिड़े शहर में, ऐं उहा जॾहिं मुंहिंजी प्रिंसिपल मूंखे फ़ोटो कढी मोकिलियो त हीअ न्याणी आहे ऐं स्कूटी ते आई आहे, चए थी त हाणे मां पाण ईंदसि पाण वेंदसि, मूं स्कूटी वरिती आहे। इन खां वधीक छा मतिलबु मूंखे लॻो आई एम एम्पावर्ड, मां पाण खे अञा कॉन्फिडेंट महसूसु कयो। इन खां अलावा अहिड़ो हिकिड़ो ॿियो किसो आहे, लाड़काणी जी छोकिरी हुई मीराणी, उहा वर्ल्ड स्किल शो में दुबई में थिए पियो, उन लाइ नॉमिनेट थी। असां पाकिस्तानी अञा ताईं वर्ल्ड स्किल शो में कॉम्पीट न करे सघिया आहियूं, इहो ॿुधाए सघूं। मेंबर थियासीं वेरी फस्ट टाइम, ऐं उहो उन दफ़े जेको शो हुयो दुबई में हो, ऐं हिन छोकिरी जो जॾहिं नालो आयो त हीअ ईंदी, छो जो उन असां वटि नेशनल स्किल लेवल में स्किल कॉम्पिटिशन में फस्ट पोजीशन कई। असां वटि हिकिड़े वरी हीअं कॉम्पिटिशन हूंदा आहिनि त इंस्टीट्यूशनल कॉम्पिटिशन इन हुनरनि जी स्किल्स जी, पोइ वरी हूंदी आहे तव्हांजी रीजनल यानी डिवीजन लेवल ते, डिस्ट्रिक्ट लेवल ते, प्रोविंशियल लेवल, जंहिंमें गवर्नर हाउस ताईं असांजे इन्हनि बेनिफिशरीज़ ट्रेनीज़ पंहिंजा मेडल्स, पंहिंजूं शील्ड्स ऐं कैश प्राइज़ फ्रॉम ₹25,000 25,000 खां 1 लख रुपए ताईं वरिता। इते जेके कामयाबु थियनि था प्रोविंशियल लेवल ते, वरी उहे वञनि था नेशनल लेवल ते, पोइ उन्हनि खे प्राइम मिनिस्टर हाउस ऐं प्रेसिडेंट हाउस, माना मां ईअं थी चवां त इन्हनि बेनिफिशरीज़ जे करे त असां जहिड़नि खे मौक़ो मिलियो त असां 3 दफ़ा प्राइम मिनिस्टर हाउस वियासीं, असां 2 दफ़ा प्रेसिडेंट हाउस वियासीं। छो इन हुनरमंद जेके असांजा शागिर्द हाणे उहे तव्हांजी मार्फत बणिया। अच्छा, उन खां पोइ जेको अॻिलो स्टेप आहे उहो वरी वर्ल्ड स्किल आहे। इहो मुंहिंजो ख़्वाबु चओ, ख़्वाहिश चओ, या हिकिड़ी अदना मतिलबु मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे, इरादो आहे तव्हांजो, नियत आहे तव्हांजी, पाकिस्तान जेको आहे सो हिसो थिए। त पोइ लास्ट टाइम इहो थियो त हिसो त न थियो, यानी फस्ट टाइम असांखे चयो वियो त तव्हां अची पहिरियों ऑब्ज़र्व कयो, स्किल शो जा माना मेंबर थियो। पोइ मेंबर थियासीं ॾिसण जे लाइ, ऐं उते असांजी छोकिरी जॾहिं सिलेक्ट थी, वरी उन जो हिकिड़ो ॿियो किसो नथी ॿुधायां छाजे लाइ त पोइ वरी मां ग्लूमी थी वेंदसि, मां उदास थी वेंदसि। असां चैलेंजिस घणा ईंदा, पर उहे चैलेंजिस मुंहिंजा वक़्ती आहिनि। मूंखे ख़बर आहे त वहीदा महेसर जो इरादो ॾाढो अटल आहे। चैलेंजिस ईंदा आहिनि, उनखे असां ओवरकम कंदा आहियूं, ऐं वरी ॿी नई मंज़िल, नई राह। ख़्वाब मां पाण ई ॾिसंदी आहियां, पाण ई सोचींदी आहियां, वरी उनखां अॻिले वॾा ख़्वाब ठाहींदी आहियां। आख़िरी नंढड़ो सुवाल पुछो, वॾा सुवाल पुछो। नंढा ख़्वाब जेके फ़र्ज़ु कयो जेतिरा बि ॾिसो था, उनजी साबिया जो परसेंटेज छा आहे? नंढो सुवाल। साबिया जी परसेंटेज डूएबल त जेका मतिलबु मुंहिंजो अगरि इंटेंशनल त डूएबल आहे त 100%, उहो त 100%। पर हाणे मुंहिंजो मिसाल तौरु ख़्वाबु आहे त पाकिस्तान जो मुआशिरो, पाकिस्तान जी सोसाइटी, असांजो मुल्क वुमेन जे लाइ पॉज़िटिव थिए, प्रो वुमेन हुजे। हाणे इहो मुंहिंजो ख़्वाबु आहे। हाणे इहो मुंहिंजे हथ में न आहे, माना मां केतिरी बि स्ट्रगल कयां थी, उहो फुड़ो त आहे, हिकिड़ो ड्रॉप त आहे, हिकिड़ो क़दम त आहे, पर उहो समुंड नथो थिए। उहो 100% मुंहिंजे लाइ बि स्पेस मूंखे न आहे। बीइंग अ सो एम्पावर्ड वुमेन ऑफ दिस सोसाइटी, वहीदा महेसर, पर बि मूंखे ख़बर आहे त मां हितां निकिरी ईअं ई अगरि पंहिंजे ऑफिस ताईं पंधु वेंदसि त मूंखे केतिरा चैलेंजिस आहिनि, केतिरा अननेसेसरी टार्चर्स ऐं टेंशन्स मूंखे माइंड में ईंदा। सो चवण जो मक़सदु आहे वॾे में वॾो ख़्वाबु, ऐं जेके मुंहिंजा पूरा नथा थियनि, जेके तव्हां चओ था न परसेंटेज छा आहे, त अहिड़नि ख़्वाबनि जी न आहे, उहो ॾाढी घटि आहे। पर हिकिड़े ख़्वाब खां सवाइ न, इन सां वापसि त अहिड़ा कई उहे पूरा नथा थियनि, ऐं बाक़ी अदरवाइज़ जेके रियलिस्टिक आहिनि, डूएबल आहिनि, विदिन माय हैंड्स आहिनि, विदिन माय ऑर्गेनाइज़ेशन ऐं माय डोमेन आहिनि, त उहो त 100% आहिनि। ठीकु आहे। पाण मोहतरमा वहीदा महेसर सां ॻाल्हियूं कंदा रहंदासीं, ऐं मूं रिक्वेस्ट बि कयो आहे त हीउ जेको लीडर टीवी आहे, इहो हक़ीक़त में नौजवाननि जे लाइ, नौजवाननि जे लाइ बि, ऐं ख़ासि करे जीअं विमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि कई, त असां पंहिंजे औरतुनि खे, पंहिंजी नियाणियुनि खे, भेणुनि ऐं माउनि खे आज़ादु ॾिसणु चाहियूं था, आज़ादी सां कमु करणु चाहिनि थियूं, ऐं उहे हिन सोसाइटी खे जेको कुझु अॼु ॾियनि थियूं उनखां 1000 दफ़ा वधीक कंट्रीब्यूट करणु चाहिनि थियूं। इहो ख़्वाबु असां सभिनी जो गॾियल ख़्वाबु आहे, पर ज़ाहिर आहे वहीदा खे इन क़िस्म जा ख़्वाब ॾिसणु, अहिड़ियूं नियतूं धारण जी
अहिलियत बि आहे, आदत बि आहे ऐं अॼु जंहिं इदारे ज़ैप टेक में आहे त असां ज़ैप टेक जे उन्हनि माण्हुनि सां बार बार ॻाल्हाईंदासीं। असां सिंध जे नौजवाननि खे रस्तो ॾियण जी कोशिशि कंदासीं जेके माण्हू अॻे सॼी उमिरि ॿियनि जा नौकर थी ऐं खुड़ियूं घसाए ख़तमु थी विया। हाणे असीं चाहियूं था त हू पंहिंजा नौकर पाण थियनि, पंहिंजा पुनो पाण थियनि। जीअं शाह लतीफ़ चयो त मूंखे उहो शेर यादि अची वेंदो आहे, पाण रिकॉर्ड करायां थो हिन में। पुनो थियसि पाण ससूअ त सूर हुआ। सो माण्हू जॾहिं पाण पुनो हूंदो त पोइ ससूअ खे सूर बि न हूंदा। इन करे ही जेके असां जूं जिदोजहद कंदड़ ससियूं, मारियूं, ॿागलियूं ऐं हीअ असांजूं जेके नामवर वहीदा, मैसर ऐं ॿियूं औरतूं आहिनि, इहे सभु जो सभु हिन समाज खे बहितर चिमकंदड़ मानाइतो शानाइतो ॾिसणु चाहिनि थियूं। लीडर टीवी खे ॾिसंदा रहो, इन खे सब्सक्राइब कंदा रहो ऐं असां वरी ज़ैप टेक जे कंहिं ॿिए माण्हू सां गॾु असां गॾु हूंदासीं। असां सां गॾु रहिजो। वॾी महिरबानी।